अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो जेको प्रोजेक्ट आहे, अॼु जो जेको कमु आहे उहो असां गुल ठाहींदासीं। हीअ गुल ॿ गुल मां ठाहे छॾिया आहिनि। हीअ ॾिसो, हीअ कागज़ जा गुल आहिनि। इहे अॼु असां ठाहींदासीं। इन्हनि जे लाइ असांखे जेको सामान खपंदो हुन में जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे आहिनि। सभिनी खां पहिरियों त कोई पेपर, जेको मेन रंग हुजे, जंहिं रंग जा तव्हांखे गुल ठाहिणा हुजनि। ऐं असांखे वायर खपंदी। हीअ तार आहे मूं वटि, हीअ तार सन्ही आहे ऐं इन करे मूं हिन मां जेके ॾांडियुनि जे लाइ तारूं कटियूं आहिनि इन्हनि खे मूं डबल करे छॾियो आहे। हीअ मूं ॿिटियूं कयूं आहिनि छो त हीअ सन्हड़ी तार आहे। पर जेकॾहिं हिन खां थोरी थुल्ही तार हुजे त तव्हां उनखे हिकिड़ी सिंगल तार बि खणी था सघो। तार खपे, कागज़ खपे, हिकिड़ो असांखे साए रंग जो रील खपे ऐं ग्लू खपंदी। ऐं इन गुलनि जा पन ठाहिण जे लाइ ग्रीन कलर जो जहिड़ो शेड हुजे, नंढा हेतिरा टुकर हुजनि, इन मां बि पन ठही वेंदा, उहे खपंदा असांखे। हिकिड़ी पेपर कटिंग जी कैंची ऐं हीअ ग्रीन कलर जो क्रेप पेपर आहे। इन मां हिकिड़ी हीअं पटी, इन वेड़ियल मां ई मूं हिकिड़ी नंढड़ी सन्हड़ी पटी कटे वरिती आहे। उन खां अलावा पेंसिल या पेन असांखे ज़रूरु खपे। ऐं हीअ आहिनि स्टेमिन्स। हीअ जेके गुलनि जे विच में जेको बूरो हूंदो आहे, ज़ीरो हूंदो आहे, हीअ ॾिसो हिन में मूं हयो आहे। हीअ बाज़ार में ठहियल मिलंदा आहिनि। हीअ कंहिं बि क्राफ्ट जे दुकान तां जितां तव्हांखे कागज़ ऐं ग्लू ऐं अहिड़ियूं शयूं मिलंदियूं उन्हनि खां तव्हां हीअ बि पुछी सघो था। हीअ आराम सां अवेलेबल आहिनि। अगरि कंहिंखे न मिलनि त तव्हां कमेंट में मूंखे ॿुधाए सघो था त नथा मिलनि, त पोइ हीअ मां तव्हांखे हथ सां ठाहिणु सेखारींदसि। ऐं अॻे त असां पाण ई ठाहींदा हुआसीं, पर हाणे जेके मार्केट में हर कलर में अवेलेबल आहिनि त इन करे असां ठाहिणु पाण छॾे ॾिना आहिनि। पर जंहिंखे न मिलनि त उहो मूंखे ॿुधाए त मां तव्हांखे ठाहिणु सेखारींदसि। सो इहे शयूं आहिनि। असां स्टार्ट कंदासीं। सभिनी खां पहिरियों त मूं कागज़ जो स्क्वायर खां हीअ ॾिसो, हीअ A4 रंगीन पेपर आहे। हिनखे जॾहिं तव्हां मोड़ींदव त तव्हांखे अहिड़ा हिन मां 4 स्क्वायर मिलंदा। असांखे गुल ठाहिण जे लाइ हिकिड़ो स्क्वायर खणणो आहे। इनखे असां कंदासीं त्रिकुंडो कयो ऐं ॾिसो त हीअ थोरो पीस जेको आहे वधियल आहे, उहो वधियल पीस मां कटे थी छॾियां। हाणे हीअ असांजे अॻियां पूरो चौरस आहे। सो इन चौरस खे असां त्रिकुंडो कयोसीं, ॿिटो करे वरी इनखे ॿिटो कयो। हीअ चौड़ो थी वियो, ठीकु आहे। इन चौड़े खे वरी ॿिटो कंदासीं। हीअ अठूणो थी वियो। हिन अठूणे खे वरी ॿिटो कंदासीं। खुलियल पासो मथां रखिणो आहे, हीअ खुलियल साइड मथां हुजे। हिनखे तव्हां ॿिटो कयो ऐं हिनखे चङी तरह प्रेस कयो, दॿायो, ज़ोर ॾियो त जीअं हिन ते निशान पइजी वञे। पोइ हिनखे तव्हां खोलियो। हाणे हीअ असां वटि हिन महिल अठूणो त्रिकुंडो आहे। 8 हिसा आहिनि हिन जा ऐं हीअ विच में हिनखे निशान आहे। त असां हिन निशान ते मां कटिंग कयां थी, तव्हां ॾिसो। तव्हां जेकॾहिं फ्री हैंड न कटे सघो त तव्हां इहो थोरो ट्रेस करे सघो था। या हलो मां तव्हांजे साम्हूं ट्रेस थी कयां त जीअं तव्हांखे बि आइडिया थी वञे। हिकिड़ो मिंट वेट कजो। हीअ मां ट्रेस कयां थी। मूंखे त मसइलो न आहे, सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारण लाइ त हीअ कीअं कटिबो, कीअं ठहंदो। हाणे ॾिसो, हीअ हिन अठूणे पेपर ते असां हीअ निशान ठाहियोसीं। हिन निशान जे ॿिन्ही पासनि न असांखे हीअ राउंड शेप हिकिड़ो ट्रेस करिणो आहे। ऐं पोइ असां हिन जी इहा कटिंग करे जेको एक्स्ट्रा पार्ट आहे इहो कढी छॾींदासीं। ऐं हमेशह कागज़नि कटण जी कैंची अलॻि रखबी आहे। साॻी कैंची कपिड़नि जे लाइ न इस्तेमालु कजे, न त उन सां कपिड़ा प्रॉपरली न कटिबा आहिनि, कैंची मुॾी थी वेंदी आहे। अच्छा, हाणे हीअ कटियोसीं, ठीकु आहे। हीअ शेप आयो असां वटि। हाणे सभिनी खां पहिरियों जेको असां निशान हयो आहे इन में असां हिकिड़ो कट था हणूं, पर हेठि ताईं न आहे डीप हणणो, थोरी स्पेस छॾे ॾियणी आहे। हीअ कट हयोसीं, हीअ ॾिसो, ठीकु आहे। हाणे असां हिनखे खोलींदासीं। हिकिड़ो तहो खोलियोसीं, इन जे विच में बि हीअ कट हणो त जीअं हीअ पतियूं जेके आहिनि धार थी वञनि। ऐं कट ॾिसो, हेठि स्पेस छॾियल आहे, पूरे हेठि ताईं कट न आहे लॻल। उनखां पोइ वरी हिनखे खोलींदासीं त हीअ असां वटि विच में ॻंढियल आहे। ऐं विच वारे खे वरी ओतिरो ई डीप हिकिड़ो कट हणंदासीं। इहो ख़्यालु कजो त हीअ कट सभु हिकु जहिड़ा हुजनि।
हाणे ही असां वटि हिकिड़ो कंप्लीट गुल आहे। हिन हिकिड़े गुल मां असांजा 2 गुल ठहंदा। हिनखे ॿीहर बंदि कयो, ॿिटो करे हिनखे कटिंग करे अधु कयूं था। मां हिन महिल तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो गुल ठाहिणु सेखारियां थी। उनखां पोइ मां ही बाक़ी गुल कंप्लीट करे हिननि खे गुलदान में सजाए पोइ तव्हांखे हिन जो फाइनल फ़ोटो ॾेखारींदसि। हाणे हीअ असां वटि 2 हाफ़ थी विया। ही 2 गुल आहिनि, ही हिकिड़ो गुल, ही ॿियो गुल, ठीकु आहे। ऐं सभिनी खां पहिरियों असां छा कंदासीं त हिकिड़ो नंढिड़ो पेपर जो पीस खणो। ही मुंहिंजे आङुर ते तव्हांखे नज़र ईंदो केतिरो वॾो आहे, ठीकु आहे। हिन खे असां पहिरियों ग्लू था हणूं। ग्लू कीअं लॻंदी इहो बि ॾिसो। हिनखे मोड़ियो। हाणे ही हिक ॿिए जे मथां असां नथा चाढ़े सघूं। हिक ॿिए जे मथां चाढ़ींदासीं हिन में जाइ कोन्हे, हिन जो शेप ख़राबु थी वेंदो। इन करे असां हिनखे हल्की ग्लू था हणूं ॿिन्ही सिरनि ते। ऐं पोइ ही जेको नंढिड़ो पीस कटियोसीं, ग्लू ॾिसो लॻल आहे, नंढिड़ो पीस जेको कढियोसीं इहो असां हिन ते हणंदासीं। हिकिड़ो मिंट लॻंदो जेसि ताईं हीअ हिन ते ॼमी वञे, ठीकु आहे। हीअ चिंबड़ी वेंदो त हीअ गुल जो हिकिड़ो शेप ठही पवंदो। छो त हिन में एक्स्ट्रा जाइ न आहे, इन करे हीअ हिक ॿिए जे मथां नथा चाढ़े सघूं। ईअं पतियुनि जी जेका शेप आहे, सूंहं जेका आहे ख़राबु थी वेंदी। हीअ हणंदासीं। उनखां पोइ असांखे इहो करिणो आहे, पेंसिल या पेन खणो ऐं हिन गुलनि जूं पतियूं तव्हां ॿाहिरें पासे मोड़ियो। हीअ ॾिसो, हिन ते रखी हीअं हिनखे असां ज़ोर ॾींदासीं। हिन में हिकिड़ो कर्व अची वेंदो। हीअ सभु पतियूं ॿाहिरें पासे मुड़ी वेंदी। थोरो हिन ते रोल कयो पेन ते या पेंसिल ते या कंहिं बि अहिड़ी ॿी शइ ते त हीअ जंहिंसां रोल थी वञनि। अहिड़ी तरह सां असां वारे वारे सां हिननि सभिनी खे रोल कंदासीं। ॾाढो हिकिड़ो दिलचस्प कमु आहे। शौक़ीन जेके हुजनि, हॉबीज़ जिन जूं हुजनि अहिड़े टाइप जूं, उन्हनि खे हिन कम में ॾाढो मज़ो ईंदो। ॿी ॻाल्हि त सब्र सां करण जो कमु आहे, तकिड़ो कोन ठहंदो। ऐं जेॾो सफ़ाई सां कंदव ओतिरो ई जेको आहे तव्हांजी शइ वधीक सुठी ठहंदी। सो तव्हां हिकु दफ़ो शुरू कंदव, तव्हां ॾाढो हिनखे इंजॉय कंदव। हीअ असां हिकु हिकु करे वारे वारे सां सभु पतियूं मोड़े वेंदासीं। पहिरीं वारी पती सही न मुड़ी हुई, हुनखे मां वराए थी कयां, ठीकु आहे। हीअ सभु पतियूं मुड़ी वियूं। ऐं जीअं त ग्लू अञा थोरी आली हुई त हीअ कागज़ थोरो खुली वियो आहे। मां हिनखे वापसि बंदि थी कयां जीअं हिन जो शेप जेको आहे सही बीहे। हीअ मूं हिनखे बंदि करे छॾियो आहे। हिनखे असां हिकिड़ो मामूली ॾींदासीं कट, मामूली टुकरी हिन मां कढंदासीं। हीअ ॾिसो त केतिरो पीस मूं हिन मां कढियो आहे। हीअ पर्पल मुंहिंजे आङुर ते आहे, एतिरो ज़रड़ो हिन जे विच मां कढो सिर्फ़ु। हाणे हीअ ठही वियो। गुलनि खे असां जेको आहे पतियुनि खे पोयां मोड़ेसीं त तव्हां ॾिसो शेप केॾो प्यारो आयो आहे। उनखां पोइ हीअ जेके स्टेमिन्स आहिनि इहे असां खणंदासीं 2। हीअ ॾिसो, हीअ हीअं हूंदा, हिननि जे ॿिन्ही सिरनि ते इहो को मसालो लॻल आहे जंहिंसां हिननि जी शक्ल अहिड़ी ठही पई आहे। हाणे हिन ॿिन्ही खे गॾु रखो ऐं अॻिते पोइते करे रखो। हीअ जीअं घटि वधि हुजनि, पोइ हिन ॿिन्ही खे गॾु फोल्ड कयो। फोल्ड बि ईअं कयो जीअं हे घटि वधि हुजनि, हिकिड़ा वॾा हुजनि हिकिड़ा नंढा हुजनि, ठीकु आहे। हीअं थी विया। हाणे हीअ वायर आहे जंहिंखे मूं डबल करे छॾियो आहे ऐं तव्हां ॾिसंदव त शायदि तव्हांखे ॾिसण में अचे त हीअ ॿिटी वायर आहे। छो त हीअ ॾाढी सन्ही हुई, इन करे मूंखे डबल करणी पई। हिन खां थुली हुजे त उहा सिंगल बि खणो। हिन खे असां हीअं रखंदासीं इक्वल, हिन जे पासे में रखी ऐं पोइ हीअ ग्रीन धाॻो मूं खयो आहे। छो त ॾाढियूं ग्रीन हूंदियूं आहिनि, साओ धाॻो हूंदो त पोइ किथां नज़र बि ईंदो त ख़राबु न लॻंदो। असां हिनखे धाॻो वेड़ींदासीं चङी तरह सां। हीअ धाॻो वेड़िजी वियो, धाॻो कटियूं था, ठीकु आहे। ऐं हिते हाणे जिते असांजे धाॻे जो ॻंढ आहे इन में असां हल्की ग्लू था हणूं। थोरी ग्लू हईंसीं ऐं हीअ गुल जे विच मां हिन तार खे असां गुज़ारींदासीं। हीअ ॾिसो ऐं कोशिशि कयो त हीअ जेका धाॻो आहे इहो हेठि हुजे, हिन में अंदरि नज़र न अचे। धाॻो हिन जो अंदरि आहे, इहो मां कढां थी, ठीकु आहे। धाॻो ॿाहिरि अची वियो। असांखे हिनखे इस ताईं रखिणो आहे जो धाॻे ताईं, जिते धाॻो आहे इस ताईं हीअ हिन में लॻियल हुजे। हाणे हीअ हिन जे विच में अची विया। ऐं उनखां पोइ हक़ीक़त में त जॾहिं ठाहिबो न त 2 मिंट हिनखे छॾिबो त थोरो सुके। छो त हीअ ग्लू थोरी ड्राई थींदी, उनखां पोइ सुठी चिंबड़ी वेंदी आहे। आली हूंदी आहे त थोरो तंग पई कंदी आहे, त हीअ हिन महिल आली आहे, हिन करे थोरो हथनि में चिंबड़े बि थी।
पर एॾो टाइम न हूंदो। अच्छा, हीअ क्रेप पेपर जी पटी, हे जीअं वेढ़ियल रोल थियल आहे न, ईअं मूं हिन मां हीअ पटी कटे वरिती आहे। ऐं ॾिसो ही मुंहिंजी आङुर खां सन्ही पटी आहे, इक्वल न आहे। ठीकु आहे, हाणे असां इहा हिन ते वेढ़ींदासीं हिन वायर खे लिकाइण लाइ, ढकण लाइ, जीअं असां ॾेखारे सघूं त ॾाढियूं सायूं हूंदियूं आहिनि। सभिनी खां पहिरियों त हिन पेपर जे हिकिड़े सिरे ते असां थोरी ग्लू था हणूं, हीअ ग्लू हईंसीं, ऐं गुल जे हेठे हिसे ते, गुल जे हेठे हिसे ते असां हिन खे रखूं था। हिन गुल थोरो हिन सां कवर थिए, सॼो न पर थोरो, पोइ असां हिन खे वेढ़ींदासीं। आस्ते करे हिन खे घुमाए वञो, इन में हिन जो धाॻो बि ढकिजी वेंदो ऐं गुल बि थोरो घणो कवर थी वेंदो, त हुनजो जोड़ नज़र न ईंदो। अच्छा, हाणे हिन खे वेढ़बो कीअं? ॾिसो, पटीअ खे मां कुझु कोन थी कयां, पटी खे मां सिधो झले बीठी आहियां। मां हिन तार खे थी फेरायां, तव्हां ॾिसो गुल फिरंदो थो नज़र अचे। हिन चपटीअ जी मदद सां ॿिनि आङुरियुनि सां हिन तार खे घुमायो, गुल पियो फिरे, पटी जेका आहे उते ई आहे। ईअं तव्हां हिन खे वायर खे फेराईंदा वञो, पटीअ खे सिधो झलींदा वञो, आस्ते आस्ते इहा वेढ़ बि वेंदी। ऐं इहो वेढ़ण जो हिकिड़ो फाइन तरीक़ो आहे, हिन सां हिकिड़ो ॾाढो सुठो नमूने सां वेढ़जी वेंदो। तव्हां ॾिसंदव त मुंहिंजो गुल ऐं मुंहिंजी तार फिरे पई, ऐं हीअ जेको मुंहिंजो पटी वारो हथु आहे, इनखे मां कुझु कोन थी कयां, ऐं आस्ते आस्ते ॾाढी सफ़ाई सां फाइनली हे हिन ते वेढ़जी वियो। असां हिन खे हाणे पेपर खे तव्हां छिनी धार कयोसीं या कटे धार कयो, सॉफ्ट पनो हूंदो आहे, छिजी वेंदो आराम सां। ऐं उनखां पोइ थोरी हिन में हईंसीं ग्लू। ठीकु आहे, हीअ ग्लू हईंसीं ऐं हिन जो आख़िरी सिरो बंदि कयोसीं। ऐं हाणे हीअ असां वटि सुठी तरह सां कवर थियल वायर आहे, हीअ हिन जी गुल जी ॾंडी ठही वई। हाणे अचूं था पन ठाहिण। पन ॾिसो, मूं तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो हो त हीअ नंढा नंढा पीसिस बि कमु ईंदा आहिनि। हिन नंढड़नि पीसिस मां मूं हीअ पन ठाहे रखिया आहिनि। पन जे लाइ सभिनी खां पहिरियों त मूं खई आहे वायर। पननि में मूं वायर डबल न कई आहे, पननि लाइ सिंगल ई खई आहे, सन्हड़ी सिंगल वायर या सिंगल यूज़ थींदी। पहिरियों उन ते मां इहो क्रेप पेपर वेढ़े वई आहियां, पोइ हीअ पन कटिया अथमि, पन ते हल्की ग्लू हणी मथां हीअ वेढ़े छॾियो। अहिड़ी तरह सां हीअ ॾिसो, हीअ अलॻि अलॻि शेड्स जा मूं पन ठाहिया आहिनि। ठीकु आहे, इहे ठाहिया आहिनि। हाणे असां हिन खे 2 पन हिन गुल ते ॿधंदासीं। इहा वायर हणणु इन्हनि में ॾाढी ज़रूरी आहे। हिन में थोरी ग्लू घटि आहे त मां हिन खे फिक्स थी कयां, लॻी वई। हाणे असां हिन खे पन हणूं था। ॾिसो, 2 अलॻि अलॻि रंगनि जा थी हणां मां। हिकिड़ो हीउ डार्क कलर जो खयों आहे, गुल खां थोरो हेठि तव्हांखे फ़ासिलो नज़र ईंदो हूंदो, इन खे रखो, वरी उन जे भरिसां ॿिए पासे न हिन खे था रखूं, 2 डिफरेंट शेड्स। हाणे थोरी गुंजाइश असां ॾांडियुनि जी छॾी आहे, ॾिसो पिया, हेतिरो हेतिरो गैप आहे हिन में। पोइ असां हिन खे वेढ़ींदासीं धाॻो। स्टार्टिंग में त हीउ साओ धाॻो हिन खे तव्हां ॾाढो टाइट वेढ़ो, ऐं इहो ख़्यालु कजो, हीउ ॾिसो पिया जीअं पननि में अटके पियो त अटके न, बचाए करे करिणो आहे। ठीकु आहे, ऐं पोइ हीउ जेसि ताईं हीउ ॾांडियूं आहिनि, ॾांडियुनि जा आख़िरी सिरा, हथु लॻी वियो मुंहिंजो कैमरा जे स्टैंड खे, सो इन्हनि ताईं आख़िर ताईं असां हिन खे वेढ़े वेंदासीं धाॻे खे, ऐं बचाए करे त जीअं टाइट वेढ़णो आहे, लूज़ न हुजे, न त हीअ खुली वेंदी वायर, मज़ो न ईंदो। सो हिन खे धाॻे खे मां चङी तरह वेढ़े छॾियो। हाणे असां हिन खे कटूं था धाॻे खे, ऐं उनखां पोइ हीअ जेके पननि जा ॻंढ आहिनि, इन पननि जे ॻंढनि खे असां वरी कवर कंदासीं हिन क्रेप पेपर जी पटी सां। हाणे जितां खां धाॻो स्टार्ट थो थिए उते ॾिसो, धाॻे वटां ग्लू हणो। ग्लू मां बार बार चयो आहे त हीउ UHU ट्यूब जेको हूंदो आहे, इनखे घणो न दॿाइबो आहे। घणे दॿाइण सां इहो हिकदमि इलाही सारी निकिरी ईंदी। इनखे हल्को हल्को टच बि कंदो न, निकिरी ईंदी आहे। हाणे ॾिसो, हिन में वरी मां हीउ पटी वारो हथु झले बीठी आहियां, उनखे कुझु कोन थी कयां, ऐं हीअ ॾांडियूं थी मोड़ियां मां। तार वारो जेको हिसो आहे उनखे चपटी जी मदद सां मोड़ियो, एसि ताईं जो हीउ सॼो हिन जा धाॻा ऐं इहा वायर जेका आहे कवर थी वञे। सो हीउ कवर थी वियो सॼो। ऐं हाणे असां हिननि पननि खे ॾींदासीं शेप। ॾिसो, ही हिननि खे शेप कीअं था ॾियूं। हिन में वायर पियल आहे न, हिन करे आराम सां मुड़ी वेंदा। ॾिसो पिया, हिननि में वायर हणण जो मक़सदु ई इहो आहे त हिननि खे असां पंहिंजी मर्ज़ीअ सां मोड़ाए सघूं। हीउ मुंहिंजो गुल तयारु आहे। ॾिसो, हीउ हिन जो विच आहे गुल जो, ऐं उनखां पोइ हीउ हिन जा पन आहिनि। हिन जो कुल शेप इहो आहे। हिन खे मां ॿियनि गुलनि सां गॾु गुलदान में हणां थी। हीउ ॾिसो,
हिन जी फाइनल तस्वीर सभिनी गुलनि जी सेटिंग जी तव्हां मुंहिंजे वीडियो जे मथां ॾिसी सघंदव ऐं हिनखे जॾहिं मां फाइनली रखंदमि त तव्हांखे नज़र ईंदो त हीउ केॾो सुठो आहे। वरी बि चवां त अगरि स्टेमिन्स अवेलेबल न आहिनि त मूंखे ॿुधाइजो त मां तव्हांखे ठाहिणु सेखारींदमि। बाक़ी हीउ सभु मटीरियल ॾाढो आसानु ऐं सस्तो आहे, हिन में कुझु बि महांगो न आहे। वायर बि आम तव्हांखे बाज़ार मां मिली वेंदी, जितां लोह जूं शयूं वग़ैरह मिलंदियूं आहिनि, या बाज़ार में या त क्राफ्ट जी दुकान तां तव्हांखे सुठी क्वालिटी जी थोड़ी महांगी वायर मिलंदी, या वरी जेके लोह जा दुकान हूंदा आहिनि जिते शटरिंग जे लाइ जाइन जे छितियुनि में विझंदा आहिनि वायर, उहा वायर बि तव्हांखे मिली सघे थी, पर अहिड़ी हुजे जेके असां आराम सां मोड़े सघूं। डांडियुनि जे लाइ थुल्ही वायर खपंदी ऐं हिन पननि जी डांडियुनि जे लाइ असांखे सन्ही वायर खपंदी। ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे त हीउ तव्हांखे वणियो हूंदो अॼु जो मुंहिंजो कमु, ऐं जेकॾहिं तव्हांखे हीउ वणियो हुजे त तव्हां हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो, शेयर कयो। को बि क्वेश्चन अथव त उहो तव्हां पुछी वठो, कमेंट में तव्हां मूंखां पुछी सघो था, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। अगरि ज़िंदगी रही त अञा इलाही सारियूं सुठियूं शयूं मां तव्हांखे सेखारींदसि। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजो वक़्तु न विञायो, ज़िंदगी मुख़्तसिर आहे हुनखे सजायो गुज़ारियो। सो मोकिलायूं नथा, वरी गॾु आहियूं। अलाह भाई।